ॿोलीअ जा वधीक आवाज़ पढ़ो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही उहे लफ़्ज़ आहिनि जेके मुंहिंजे ऐं तुंहिंजे बारे में चयल आहिनि ऐं उहे अदद वाहिद ऐं अदद जमा में इस्तेमालु थींदा आहिनि। अचो त पढ़ूं। मां, तूं, हाँ, रू, ड़ियूं इहे आहिनि आवाज़ जेके जिन जा लफ़्ज़ ठहंदा। मुंहिंजो, तुंहिंजो, मुंहिंजा, तुंहिंजा, मुंहिंजूं, तुंहिंजूं, मुंहिंजो, तुंहिंजी, मां, तूं, हाँ, रू, ड़ियूं इहे आहिनि आवाज़ जिन जा लफ़्ज़ ठहियल आहिनि। अचो त हाणे जुमिला पढ़ूं। अंब मुंहिंजो आहे, केलो तुंहिंजो आहे, सूफ़ मुंहिंजा आहिनि, ॾाढ़ूं तुंहिंजा आहिनि, अंबड़ियूं मुंहिंजूं आहिनि, तूं मुंहिंजो भाउ, आउं तुंहिंजी भेण। इहे हुआ जुमिला जंहिंमें अदद वाहिद ऐं मुज़किर ऐं मुअन्नस जी ॿार खे ख़बर पवंदी। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा, यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। सिंधी ॿोलीअ जा वधीक आवाज़ पढ़ो।